हिंगोजा भरिसां ॻोठ बरकत आराई जे ॻोठाणनि पुलिस हथां मुबैना अगवा कयल इक़बाल आराई जी बाज़ियाबी लाइ एहतजाज कयो। रिपोर्ट करे रहियो आहे अब्दुल जब्बार चांग। असीं हिन वक़्त मौजूद आहियूं हिंगोजा प्रेस क्लब में, जेको ॻोठ बरकत आराई जे आराई बिरादरी जे माण्हुनि इक़बाल आराई जे अगवा खिलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो आहे। अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल करियूं त उहे अगवा के हवाले सां उहे टाइम सां पंहिंजा वीचार कीअं था वञनि। यह है कि मेरे खामद को बाजियाब करवाया जाए। मेरा खामद आज सुबह हाजिरी पे जा रहा, सुबह हाजिरी थी सुबह दरे थाने में। तो ये आशिक और डॉक्टर यूनुस और इसका बड़ा भाई मोहम्मद यूसुफ रात हमारे घर आए थे और हमें उन्होंने कहा कि आप इस केस से हाथ उठाएं। अगर आपने इस केस से हाथ ना उठाया तो हम आपके खामद को अगवा करवा देंगे, क्योंकि हमारा 62 लोगों के साथ वास्ता है, पुलिस वालों के साथ हमारा वास्ता है। तो आप लोग गरीब हैं, आप कुछ नहीं कर सकते, आप कैसे हाथ उठाएं। इक़बाल आराई उन्हें के बासर वडेरो आशिक हुसैन आराई जेको खानवान पुलिस जे हथां गड़ी रिश्वत ॾेई जेको उनके हाज़िरीअ ते न वञण ॾिनो वियो आहे। उन खां माना जीअं वो केस ते न पुॼी सघे, उनजी हाज़िरी न हली वञे, जीअं उनजो केस कूड़ो ॾिनो वञे। असां अहिड़े जेको आहे अमल जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत था कयूं। ऐं असां जेको खानवान जो एसएचओ नाअहल एसएचओ आहे, लखे रुपया रिश्वत वठी हिकिड़ो बेगुनाह ऐं मज़ूर माण्हूअ जेको हुन ॿधो आहे, असां उनजे ख़िलाफ़ बि जेको एहतजाज था कयूं पिया। असांजो ही मुतालबो आहे अक़बाल के बादियाब कराए, आशिक इन जी यूनुस वारनि जी ज़मानत रद्द कराए, इन्हनि खे जेल में मोकिलियो वञे। ॻोठाणो इक़बाल खे पुलिस हथों खबरायो वियो आहे। उन खिलाफ़ असां पुरज़ोर एहतजाजी मुज़ाहिरो करे रहिया आहियूं। ऐं असीं उन सां गॾोगॾु DIG बेनज़ीराबाद, शहीद बेनज़ीराबाद, DIG सखर, SSP खैरपुर, SSC नौशहर फिरोज़ खां तेने वाक़े जो नोटिस वरितो वञे ऐं कानूनी कार्रवाई कई वञे ऐं बेकसूर जेको अगवा कयो वियो आहे इक़बाल खे उनखे फिलफोर बाज़ाब कराए वञे। जी असां एहतजाज हिनमहिल कयो आहे। जेको मोहम्मद इक़बाल आराई असां हाज़िरी ते वञी रहिया हुआसीं त आशिक हुसैन ऐं मोहम्मद यूनुस रस्ते में हिननि खे पुलिस थारो खानवान जी पुलिस थारो खणाए वियो आहे। जे एहतजाज कंदड़नि जो ॻाल्हियूं ॿुधियो, हिननि जो चवणु हुयो त इक़बाल आराई जेको सुबुह हाज़िरी ते वञी रहियो उनखे रस्ते तां जेको मुबैना तौरु खानवान पुलिस गुम करे छॾियो आहे। हिननि जो मुतालबो कयो त SHO खानवान, SSP नौशहरो ऐं DIG बेनज़ीराबाद, शहीद बेनज़ीराबाद उन्हनि खां मुतालबो कयो ऐं IG सिंध खां मुतालबो कयो त इक़बाल आराई खे फौरी तौर ते आज़ादु करायो वञे, ॿी सूरत में सख़्त एहतजाज कयो वेंदो। कैमरामैन अब्दुल सत्तार चांग सां गॾु अब्दुल जब्बार चांग, टाइम न्यूज़, हिंगोजा।